गढ़ी यासीन भरसा महर ऐं मारफाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में तकरार ॿीहर भड़के पियो। 5 ॼणा मारिजी विया। मारफाणी बिरादरी जा 4 ऐं महर बिरादरी जो 1 माण्हू मारिजी वियो। धुरियुनि में फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। वॾो वज़ीर सैयद मुराद शाह वज़ीर आज़म सां मुलाक़ात लाइ इस्लामाबाद पहुची वियो। सिंध हुकूमत जो वफ़द वज़ीर आज़म सां तकरारी कैनाल वारे मामले ते मुलाक़ात कंदो। वफ़द में आबपाशी वारो सूबाई वज़ीर याम खान शोरो बि शामिल। वकील अगवाणनि नवाज़ लीग अगवाण बशीर मेमण आॾो कैनालनि वारो फ़ैसिलो वापसि वठण समेत 4 नुक़्ता रखी छॾिया। नवाज़ लीग अगवाण बशीर मेमण जी बोबरलो धरणे जे अगवाण आमिर नवाज़ वड़ाए चई वकीलनि सां मुलाक़ात। वकील अगवाणनि बशीर मेमण खे वज़ीर आज़म सां सखर में मुलाक़ात करण जो चई वापसि मोटाए छॾियो। वकील अगवाणनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां इस्लामाबाद में न पर सखर में मुलाक़ात कबी। नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण जो चवणु आहे त वकीलनि खे वज़ीर आज़म सां मुलाक़ात कराइण जो चयो आहे। वकीलनि 4 मुतालबा रखिया आहिनि जेके वज़ीर आज़म आॾो पेश कबा। मामिलो जल्द हल कबो। पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो ऐं खुर्शीद शाह बिबलोए बाईपास ते वकीलनि जे धरणे वारे हंधि पहुता। अगवाणनि पारां वकीलनि खे जलसे में शिरकत जी दावत। पीपी तरफ़ां कैनालनि ख़िलाफ़ 25 अप्रैल ते सखर जे क़ौमी शाहरा ते इंटरचेंज वटि जलसो मुनक़िद कयो वेंदो। जलसे खे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो निसार खोड़ो चवे थो पीपी हमेशह मुल्की ऐं सूबाई मामलनि ते आवाज़ उथारियो आहे। खुर्शीद शाह जो चवणु हुयो त चाहियूं था त पाणी वारो मामिलो गॾियल राय सां हल थियणु घुरिजे। सिंध जो पाणी सिंध जे हारियुनि खे मिलणु घुरिजे। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ बबरलो बाईपास वटि वकीलनि जो धरणो जारी। सिंध जी कुंड कुर्च मां अवाम जे काफ़िलनि जी सूरत में आमद। वकीलनि जे धरणे में सियासी समाजी अगवाणनि वॾे अंग में शिरकत कई। क़ौमी शाहरा ते धरणे सबबि पंजाब ऐं ॿियनि सूबनि ॾांहुं वेंदड़ माल बरदारी गाॾियुनि जूं रोड जे ॿिन्ही पासनि खां लाइनूं लॻल। वकीलनि जो चवणु आहे त जेसीं ताईं नोटिफिकेशन नथो मिले तेसीं ताईं धरणो जारी आहे। कंदकोट में कैनालनि ख़िलाफ़ डेरा मोड़ ते धरणो जारी। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻल। वकीलनि सां गॾु डॉक्टर्स बि तकरारी कैनालनि ख़िलाफ़ इस्पतालनि जो बाइकॉट शुरू करे छॾियो। दादू में डॉक्टर्स तरफ़ां सिविल इस्पताल में ड्यूटी जो बाइकॉट कयो वियो। तकरारी कैनाल ख़िलाफ़ सॼे सूबे में सिंध बार काउंसिल जे सॾ ते वकीलनि पारां 3 ॾींहं बि अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। कराची सिटी कोर्ट में वकीलनि जी हड़ताल 3 ॾींहं बि जारी। अदालत जा सभु अंदरूनी दरवाज़ा बंदि कया विया। सिटी कोर्ट में सिर्फ़ वकीलनि ऐं जजिस लाइ गेट खोलियो वियो। वकीलनि अदालती अमले खां सवाइ सभिनी जी दाख़िला ते पाबंदी। कैदियुनि खे बि जेलुनि मां न आंदो वेंदो। सखर में तकरारी कैनालनि ख़िलाफ़ वकीलनि जो 3 ॾींहं बि अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। ॾहर की मेहर मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि शहरनि में अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। जामशोरो सांघर नुशर फिरोज ठतो हाला झंडूमरी कढण लाड़काड़ो मीरपुर ख़ासि तामारो पिथोरो दोदापुर डहर की मलीर तलहा जाम सादिक फरीदाबाद बांदी जाती ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरड़ा रैलियूं कढियूं वयूं। जामशोरो में कोहिस्तान अवामी इतिहाद जे सॾ ते रवाजनि पारां M9 मोटरवे ते नए टोल प्लाज़ा भरिसां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ मुबावरो में सिंध पंजाब दंग कमु शहीद वटि वकीलनि जो धरणे में सियासी समाजी कॉन्फ्रेंस अगवाणनि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ मकली बाईपास ते लॻल धरणो ॿिए ॾींहं बि जारी। नओं डेरो वेझो कैनालनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जो सखर लाड़काड़े रोड ते धरणो 3 ॾींहं बि जारी। IMF पाकिस्तान जी मुआशी वाज़ जी अकथी खे वधीक घटाए छॾियो। IMF पाकिस्तान जी मुआशी तरक़ी जी शरह जो अंदाज़ो 3% खां घटाए 2.6% करे छॾियो। IMF अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी वापारी टैरिफ क़दमनि जे करे पैदा थींदड़ गैर यकीनी सूरतहाल जे करे आलमी मुआशी वाध खे बि घटाए छॾियो। उडेरो लाल में ॾेर ऐं भाॼाई जे क़तल वारे वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि पारां शटरबंद हड़ताल। दुकानदारनि ऐं शयुनि कारोबार बंदि करे छॾियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। 27 सालनि जी नौरीन बीबी संदसि ॾेर ज़ाहिद हुसैन सियाल घर जी छित ते सुतल हुआ। ॿिन्ही ॼणनि खे फजर वेल जवाबदार कुही क़तल करे फरार थी वियो।